नासिन वाक़िया कंदासीं रुड़ी खां बचाव जी क़ौमी मुहिम तहत नवाबशाह में डायरेक्टर प्राइवेट एजुकेशन जी अॻवानी में आगाही रैली कढी वई आहे। रैली में उस्ताद ऐं शागिर्द वॾे अघ में शरीक आहिनि। इन हवाले सां डायरेक्टर एजुकेशन मुस्तफ़ा दायूद समणाए त रैली जो मक़सद आवाम जे ॿारनि खे उड़ियनि खां बचाव बाबति आगाही फराहम करणु आहे। संदसि वधीक समणाए त रुड़ीअ खां बचाव जा टीका 3 सालनि खां 15 सालनि जी उमिरि वारनि ॿारनि खे लॻाइणु घुरिजनि। आगाह कई पिया वाखे रुड़ी खां बचाव जी क़ौमी मुहिम तहत नवाबशाह में डायरेक्टर प्राइवेट एजुकेशन जी अॻवानी में आगाही रैली कढी वई आहे। रैली में उस्ताद ऐं शागिर्द वॾे अघ में शरीक आहिनि। इन हवाले सां डायरेक्टर एजुकेशन मुस्तफ़ा दायूद समणाए त रैलीअ जो मक़सद आवाम में ॿारनि खे उड़ीअ खां बचाव बाबति आगाही फराहम करणु आहे। तफ़सील कंदासीं नवाबशाह मां इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़ आगाह कजो। जी बिल्कुल उड़ी खां बचा जी क़ौमी मुहिम हली रही है। उन हवाले से डायरेक्टरेट स्कूल एजुकेशन शहीद बेनज़ीराबाद रीजन पारां एक जागृता रैली कढी वई जैमें उस्तादन ऐं शागिर्दन वॾी तइदाद में शिरकत कई। उड़ी खां बचा जी क़ौमी मुहिम सेहतमंद जिस्म सेहतमंद ज़हन पैदा थींदा आहिनि। ये जेके कमेंट्स आहिनि हितां जे डायरेक्टरेट प्राइवेट एजुकेशन जे मुस्तफ़ा दायूद चयो। हिन चयो त जेकी इहा जागृता रैली आहे जो मकसद इहो आहे त ॿार जेके आहिनि उन्हनि खे वैक्सीनेशन सेंटर या स्कूल या सिहत जे सरकारी मर्कज़नि या अस्पतालनि मां उड़ी जा जेके मुफ़्त हिफ़ाज़ती टुका लॻनि था उहे लॻाराया वञनि। हिननि जे वालिदनि खे इहो ई चयो आहे त जेके स्कूलनि में चवनि था त ॿारनि खे टुका न लॻाराया वञनि, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। हीअ जेके हिफ़ाज़ती टुका आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿार जो जेको जिस्म ऐं जेकी सिहत जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि। इन जेको आहे सो मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे रैली कढी ऐं रैलीअ में उस्ताद ऐं ॿारड़ा ऐं उन्हनि जा जेके वालिदैन आहिनि उन्हनि बि शिरकत कई। जी महिरबानी इम्तियाज़ कीरियो तफ़सील ॾियण जे लाइ।